हेडलाइन्स समर्चियूं अवांखे मूज़ी वबा कोरोना बाबत अपडेट कंदा हलो। मुल्क में कोरोना विके वधीक 22 मरीज़ हयाती विया वेठा। एनसीओसी मूजिब सॼे मुल्क में 34,296 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 765 नवनि केसनि जी तस्दीक थी, जॾहिं त हाकारी केसनि जी शरह 2.3% रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़ा नंगर अखरनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 34,296 माण्हुनि जा नमूना वरिता विया। गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 765 नवनि केसनि जी तस्दीक बाद मुल्क में कोरोना मुतासिरनि जो अंग 15,10,986 थी वियो। एनसीओसी मूजिब कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 2.3% रही, जॾहिं त सॼे मुल्क में 981 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। मुल्क में कोरोना विघे वधीक 22 मरीज़ फौत थियण बाद हयाती विञाईंदड़नि जो अंग वधी 30,218 थी वियो। अवांखे मूज़ी वबा कोरोना बाबत अपडेट कंदा पिया हलूं। मुल्क में कोरोना विके वधीक 22 मरीज़ फौत थी विया आहिनि। एनसीओसी मूजिब सॼे मुल्क में 34,296 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 765 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे, जॾहिं त हाकारी केसनि जी शरह 2.3% रही। अवांखे आगाह कयूं पिया। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़ा नंगर अखरनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 34,296 माण्हुनि जा नमूना वरिता विया। अहम ख़बर ॾियूं पिया। गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 765 नवनि केसनि जी तस्दीक बाद मुल्क में कोरोना मुतासिरनि जो अंग 15,10,986 थी वियो। एनसीओसी मूजिब कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 2.3% रही, जॾहिं त सॼे मुल्क में 981 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे।